टंडन जिया से जहयाती। अमरात कर खबर हिसाब किताब जो मुंशी आयो न बाबा साईं वो अञा त कोन पातो आहे। हाँ बाबा अचे त हिसाब किताब करे तफ़सील वठी छॾियांसि ऐं इन्हनि पैसनि मां वीचार वॻा जेल ते बहादुर ॾियो माणी छॾिया। जी बाबा साईं। बाबा साईं अॼु लौंग गुम आहे। गाँव को तो घर में गरम गरम मानी जे चक्कर में हा जाई मुराद जी बाबा। बहादुर ॾे मानी त पाबंदी सां वेंदी आहे न। हाँ बाबा साईं अमीर बख्श जो छोकिरो रोज़ मोटरसाइकिल ते खणी ॾेई वेंदो आहे। हा यार इहो लांघो न कजांइ त किथे मयारी न थी पए। हा मुराद सुभाणे यादि कजांइ त मां छोकिरे खां पुछां। हाँ सोडा। सोडा एसपी साहब नज़र कोन थो अचे ख़ैर त अथसि न। जांच कयूंसि था बाबा साईं। हा सोडा तूं हीअं कर जो एसपी साहब सां पंहिंजे में सलाह त कर। छाजे बारे में बाबा साईं? न बने मुजन वारनि जे बारे में त कहिड़े पाणी में आहिनि, कमरा थिया आहिनि या अञा सख़्त आहिनि? हा बाबा साईं ज़रूरु पुछंदोमांसि। इहो बि रस्तो भले ॾेखारीनि त छा या फ़ैसिलो कनि त बहितर आहे। जी बाबा साईं मां सुभाणे ई एसपी साहब सां मिलंदुमि। ऐं हा इहो बि चइजांसि त असांजो नालो न अचे न त हू आसमान सां ॻाल्हियूं कंदा। जी बाबा साईं। मुजन साईं तव्हांजो वकील मिलण आयो। अरे पोइ सॾी न मां त कोटे जो बीठो आहीं। पर वकील त वियो हलो। छा थो चवीं? वकील हलियो वियो? कुझु ख़र्ची करायो न वकील बि अची वेंदो। हाणे ख़र्ची कराया थो मुंहिंजे वकील खे मोकिल। मुझे साईं तव्हांजो न्यापो मिलियो तॾहिं हाज़िर थियो आहियां। पहिरियां त हुननि खां FIR वठो, ॾिसो त हुननि कहिड़ा कलम आया आहिनि। तव्हांखे हुननि अञा ताईं न ॿुधायो आहे? मूंखे सिर्फ़ु इहा ख़बर आहे मूंखे पीर एहसान जे क़त्ल में गिरफ़्तार कयो वियो आहे। मूंखे इहो ॿुधायो मुझे साईं त फरियादी तुर केरु आहे? ज़ाहिर आहे पुलिस ई हूंदी या को मुंहिंजो मुखालिफ़। तव्हांखे इहो अंदाज़ो आहे त शायदि केरु आहिनि? तव्हां कापी वठंदो त ख़बर पवंदी न त केरु आहे। मतां उन्हनि माण्हुनि ताईं पाण पहुची वञो। ठीकु आहे मां कापी वठां थो, बाद में सलाह करे पोइ केस दाख़िल कयूं था। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे मतां तव्हांखे पोइ हो जेल न मोकिले छॾीनि। हुनजो तव्हां फ़िक्र न करियो, तव्हां पंहिंजो कमु कयो। मां अॼु ई वञा थो, अव्हांजो फाइल मुकमल थो करे छॾियां। हा ठीकु आहे ऐं पेमेंट तोखे न हुकुमदार करे छॾो। बसरा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। ओचितो अचे तो फाको करे पियो, न दर थो खड़काए न खंघण न खुणकण, चोरन वांगुरु अचे तो मथां बीहे कैर त अथई। हाणे मां पंहिंजे घर में बि दर खड़काए पोइ अचां ईअं न? जे दर खड़काईंदे त बाह में को सूर पवंदी छा, या नांग वेठो आहे को दर ते अटकियो जो तोखे डंगू हणंदो। बसरा हाणे मां हीअं थो कयां, वॾो चढ़ो वठी ऐं दर ते हणी थो छॾियां, पोइ जेॾी महिल बि घर दाख़िल थींदुमि न उहो चढ़ो वॼाए पोइ दाख़िल थींदुसि ईअं न? इहो बसरा छा अथई? छा वरी छा लिकाईंदसि? इएं रहो पए ठीक कए में घर में इएं जेको अचे त पोइ इएं न त रहो मथे ते ठाहिजे को हेॾे पलव ठाहिजे। ईअं बसरा कहिड़े स्कूल में पढ़ी आई आहीं या कंहिं मदरसे मां? ॻाल्हाए छा थो? हाँ मूंखे लॻे थो त तोखे का नौकरी मिली आहे। हाँ मां SP राणू खान आहियां हिन ज़िले जो, मुंहिंजो हुकुम थो हले पियो। बसरा ॿाहिर भली SP जी पोस्ट ते हुज पर घर में त ज़ाल थी रहो न। मुड़स ॾिस जंहिंजी ज़ाल थी मां रहां ॿुॾी नथो मरे पियो हिननि लफ़्ज़नि खां। मां रात भी तोखे बहादुर जे घर ॾिसण आयो हुअसि। छो छाजे लाइ ॾिसण आयो आहीं? हा मुंहिंजे कठ तूं ईअं थो लॻो वते पियो
ते खयूं कुझे जो पठाणन वारो पीछो कयूं थो वते। बसरा मां नांग तो ना है जो मिट्टी खावा, कुछ घर जो भी ख्याल रख। हानी मिलंदी आहे नसीबन वारे खे, तो जड़े बदनसीब खे न। जेड़ी मल अचां तो तती पई आई, असली मानी जो तो पुछी को नथी। तो तू भी वठो ना राव, वो पायूं हो वत घुमा दो। बसरा मुझा नसीब भी त तुझे हथ में न, मां त वतां तो सजो डी बाहर रुलंदो। अज भला कुछ दशखुश त करा। ॻाल्हाए छा थो ख़बर पवई थी, मां कड़ो जुआ जे अॾे ते वेठी आहियां जो दुश्मन कुछ करे। बसरा तू वटि माल आ, माल के जिए फैलाए तीए वधंदो। एकड़ी सलाह दे। ॻाल्हाए छा थो, कुछ समझ में अचे थो? केड़ी तो सलाह दे? बसरा पैसा तुझा वादी मुंजी। छा मतलब? बसरा हाने व्याज जो कारोबार शुरू था कयूं। अल्लाह छो मत खसजी वई थई। व्याज जो कारोबार खुदाए तरसी कर। तो के केड़ी खबर बसरा? व्याज में मानू बंगला कारियूं वडा कारोबार करे छड़िया थई। वाह जाए एड़े हराम के। बसरा बसर सामानी खाईंदी पर एड़ो हराम न खाईंदी। व्याज तू खाराए, बुढ़ी न तो मारे पियो व्याज खावा। हल्लड़े मुझा नसीबा। तेरे कर मां के दे पैसा, मां के दे। बसरा हथ हाल पैसो वापस न दीबो। मां थी तो जा नसीब खाने पई। पैसा मुझा खणी वरी नसीब मां के तो बुधाए। मां के दे, मां के दे, मां के दे, मां के दे। तेरे कर मुखे केड़ा? एक त मुजन जे वकील एफआईआर जी कापी लाए दरखास्त दी है सर। ठीक है, बियो बियो तो सर सिकंदर साहब अस्पताल जे माहौल में तंग थी पियो। सर उन दरखास्त कई आ त अस्पताल मां खेस के डिस्चार्ज करायो वने। मुखे यो बुधाए त सूबेदार सिकंदर जी तबियत बेहतर है या इलाज का भजण तो चाहे? सर मुझे ख्याल में त काफी बेहतर है, पर वरी भी डॉक्टर सा सलाह मशवरो जरूरी है। ठीक है, तू अस्पताल वञ ऐं डॉक्टर सां मशवरो करे ॾिस त हू छा थो चवे। ऐं हा, अस्पताल में ईंदड़ ख़र्च जो तफ़सील जाफर वोचर ज़रिए फाइल में हणी दरखास्त पुटअप करे छॾ। पर सर यो खर्च त फैसले मुताबिक हाशिम के ॾियणो आ। बाबा यो अमाउंट तय थींदो त लेटर हाशिम खे ॾींदासीं। जी सर, बेहतर। ऐं हा जाफर, मुजन वारे मसइले खे जल्दी हल करे उनखे उकलाए वठो। मुंशीअ खे चओ त मुजन जा कागज़ ठाहे कोर्ट में पेश करे, चालान करे जेल उमाणनि जी दरखास्त करे छॾे। मता को सुभाणे मसलो पैदा न थी वञे। मां पुलिस पार्टी खे चई थो छॾियां त उहा अवां सां गॾु रहे। ओके सर। बाक़ी सिकंदर वारी डॉक्टर जी रिपोर्ट ते मूंसां सलाह करे वठजां। ऐं हा, चनेसर वारो केस अॼु मूंखे ज़रूर मोकिले ॾिजां त जीअं मां तोखे ऑर्डर करे ॾियां ऐं हुनखे बि थोरो साह ॾियूं। ओके सर। ही पेट जो सूर वरी काना ज़ाहिर थियो। चाची खे थी फोन किया, पर ही मामा हाजी काने ले वयो। मो फोन किथे रखी छड़ियो। अल्लाह, अरे फोन भी तब मामा हाजी वटि हुयो। ऐं पेट जो सूर तो वधंदो तो वञे। कयां त छा कयां? माई बसरा भी ना है आई। छा कयां? या अल्लाह,
पेट जो सूर तो वधंदो ई तो वञे। ही पेट जो सूर त मूंखे हिते ई पूरो करे छॾींदो। छा कयां कंहिंखे चवां? छो न अस्पताल हली वञा? हिते त अकेली तड़पी तड़पी मरी वेंदसि। ससुई सा भी अकेली पर ये हिते कीअं पहुती? सा त सही आहे भई काॾे मतां निकिरी वञेव जांच तकड़ीअ। कबूतरा बे त साईं बे ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो। मां कोन पीअंदुसि अहिड़ो संग मूंखे खपे ई। अरे न बाबा संग जी ॻाल्हि नथी कयां, ॻाल्हि मुंहिंजी ॿुध ॿ मिंट बीहो। संग जी ॻाल्हि न आहे बाक़ी ॿी कहिड़ी ॻाल्हि हा? ॻोठ में मेलो लॻो आहे, मूंखे मेले तां घुमाए अचो। चवनि था त ये वॾा जानवर आया आहिनि चिड़िया घर में। न चिड़िया घर में न वञा, हुननि जी भोली गुम थी विया मतां वठी तोखे वेहारे न छॾनि। तूं भी मेले में सर्किस ॾिसण न वञजांइ। छो? सर्किस वारनि जो घोड़ो गुम थी वियो। तोखे न वात में लगाम विझी ॿधी वञनी। ओ सर्कस वारनि जो घोड़ो न हुन जो पोड़ो गुम थी वियो आहे चरी। जे तव्हां वटि हुजे त हुननि खे मोटाइजो ग़रीबनि खे। असां वटि पोड़ो छाजे लाइ हूंदो? असां पोड़े खे पिनाईंदासीं छा? चङो हल भला मां तोखे मेलड़ो घुमायां। त पोइ हलो अच घुमूं मेला। हिते बि लाकब ते साहब रोन ते आ। भाजी कहिड़ी अथई? साईं ख़बर ना आहे मानी मेला छा आहे, भई मुंहिंजो कमु आहे मानी पहचान। पोइ बि त ख़ुशबू मां ख़बर पई हूंदी न। लॻे थो त गोश्त आहे। हवा तूं हल बहादुर खे मानी मिली वेंदी। ससी काॾे बसरा सां त काॾे कान निकिरी वई आहे। बहादुर त बसरा खे घर जी संभाल लाइ चयो, पर मूंखे लॻे थो त हाणे ससी खे ख़राब कंदी। जाॾे काॾे कपिड़नि जी गंढ खणी तैयार थी बीह रहे। जेकर ससी खे फोन कयां अफ़सोस, पर फोन त मूं वटि आहे। छा कयां? मामा तव्हां ये को काॾे हलिया विया हुयो? चेरियो सम्झो त ईअं लाइ छा मूंखे गुम पाण ई ऐं चवे वरी मूंखे थी। मामा तव्हां छा था सोचियो? अॼु मां मुई बची आहियां। छो? छा थियो? मामा अॼु मूंखे पेट में एॾो सूर पियो जो साह मुठ में अची वियो हुयो। पेट जो सूर हुयो या को ॿियो पेट जो सूर? मामा मां कंहिंसां आहियां? मां तव्हां सां आहियां मामा। मां पंहिंजे सूर जी ॻाल्हि थी कयां ऐं तव्हां अलाए काथे गुगमुग लॻा बीठा आहियो। हा पेट जो सूर ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पुट। मामा हिकु त तूं बि घर कोन हुए ऐं मथां मूं वारो मोबाइल तव्हां वटि हुयो। मासी बसरा में भेरो ई कोन भॻो। अची एड़ी फातस सोचां पई वञा त वञा काॾे। मामा सोचुम त हिते अकेली वेही कीअं बर्दाश्त कंदसि एॾो सूर। तॾहिं अस्पताल हली वियसि। जाॾे ने निभागी खे वञणो हो
तेरा तो वही हूंदी जरूर। जॾहिं उते पहुतस तो उते समूरा मर्द हुया। मस हिक नर्स ज़ाहिर थी, उनखे ॿुधायमि उहा ॾाढी सुठी हुई। तकड़ में मूंखे सुई हयईं, तॾहिं वञी सूर ख़तम थियो मामा। मामा जेकॾहिं मां पंहिंजी मुड़सी न कयां न त इते ई मुई पई हुजां। मुड़सी तो तू वॾी कई आहे, पर तूं हिकिड़ो माई त आहियां। अॼु मोजन साईं खे पुलिस ख़बर अथई कोर्ट पेश कयो आहे। उहो छो बाबा? लॻे थो त मां चालान कराईंदुसि। माना त जेल मोकिलींदुसि? हा, पर ख़बर ई नथी पए त पुलिस जे फिरको फिरियो छो आहे। सिकंदर हो त ॿ टे रुपया वठी करे केस खे होॾे होॾे करे छॾींदो हुआ। बाबा हाणे त इहो जाफर बि वठो कोन ॾींदो। वठ ख़बर अथई किले यार कुॾंदी आहे, हुनजो किलो मज़बूत अथई। राणो हुननि जी दुर बणियो बीठो आहे ऐं अची करे माण्हुनि में टाकुरा आया अथसि, सभिनी खे हेॾे होॾे करे छॾियो अथसि। बाबा रुगो हितां उथण दे, बाक़ी राणे जी काक कारी न कयमि न। मुंहिंजो नालो बि चनेसर न आहे। चनेसर छो त चनेसर जी चाल माण्हुनि जूं मायूं बताल। बाबा हाणे हथ ई न राणे में विझंदुसि, ओए जेके चाराना बच्चा। चनेसर पुट ये न तूं तो सोची इहो करणु ॾाढो मुश्किल आहे, कोन थींदो। छॾे यार चनेसर, मूंखे कुझु ॿियो थो ॾिसण में अचे। छा बाबा? इहो तो सोचा न त मुंहिंजे पुट ते चिंगड़ियूं थियूं चढ़ंदई। बाबा मूंखे बि त ॿुधाए न। मूंखे लॻे थो त इहो एसपी राणू पाण खे माफ़ न कंदो। बाबा असां हुनखो माफ़ी घुरंदासीं छो जो हू असांखे माफ़ न कंदो? चनेसर ओभर खां वॾो तूफान पियो अचे जेको पाण खे खणी वञी जबल तां हणंदो। बाबा अहिड़ा कई तूफान आया, पहाड़नि सां टकराइजी शांत थी विया। खुदा करे कोई थिए। टंडन जी आस से